साहब एतिरो मार बर्दाश्त भी करे सघी तोखे मनो पवंदो त तो पंहिंजी भेण बेगुनाह मारी आहे बेकसूर आहे ना सूबेदार ना मारे मारे थकजी पवंदे कोई बि आऊं चवंदसि तुंहिंजा कारो आहे कारो आहे कारो आहे ही जमीन वॾी आहे किथे न किथे ज़मीन जे पेट में दफ़न हूंदी आशिक मां तोखे सुबुह ताईं जी मोहलत ॾियां थो जो एतिराफ़ करे वठ साहब लॻे थो त तुंहिंजे हथनि में सूर पइजी वियो आहे पर मुंहिंजे हॾनि जो सूर अञा लथो ई कोन आहे जेके गजदा आहिनि उहे कोन वसंदा आहिनि सूबेदार साहब काॾे वई आहीं रना मानी टुकुर खणी आ बुख लॻी आ हा आणिया थी आणिया पहिरियों इन पंहिंजे सभागन खे त गॾु विहार त खाराइनि थी मानी अरे न खजीला न तथी बादाम पिस्ता नेज़ा कुकड़े खाराए जेकॾहिं पीउ जी ख़िदमत करे छा थी पवंदी वाह बाबा वाह तोखे नेज़ा पिस्ता बादामियूं खारायां जो मेरे ते वेहणो आहे तुंहिंजी ख़िदमत लाइ बीठी अथई न कवीज़ करे ख़िदमत ॾिठई न बाबा कोकड़ी कंहिं जा बि न अथई अच ॿ टे सिगरेट जा सुता हणाए सफ़ा करार अची वञे बाबा ॿुधई न मवाली जूं ॻाल्हियूं बाबा मां तुंहिंजी ख़िदमतड़ी कयां थो अहिड़ी ख़िदमतड़ी कयां थो अहिड़ा तो दोहरा ॿुधायां सफ़ा असुल थक लही पवंदई सरकार कत अरे बस कर अरे अरे अचो अचो मानी खाओ अरे उठो मानी खाओ अचो मां अबे सां खाईंदुमि अबे सां अहिड़ा वांदा पुट थी खाई खाई अटो ई खपाए छॾियो अथऊं वाह वाह अटो वरी असां खुटायो आहे 20 मण अटो था आणियूं जंहिंमें 10 मण त पंहिंजे बूथ खे थी हणी बाबे खे बि अलाए कहिड़े जिन वरितो जो वारनि खे कलर करे तोसां शादी कयईं रोज़ ऐलान थिए थो फलाणो मरी वियो तीरो मरी वियो उहो ॾींहं लाइ कॾहिं ईंदो जो ॿुधंदासीं त बाबो मरी वियो ॿुधई बा यारू जो पी मरी वियो ठारू जो पी मरी वियो गुलाबी जो पी मरी वियो बोलीदा जो पी मरी वियो इन में पंहिंजे दोस्तनि सां मिलंदो आहे मां शकी थींदो आहे त मुंहिंजो पीउ या जीअरो आहे बाबा उन एजाज जो पी मोटरसाइकिल किराए में कायूं में वञे ऐं ट्रक हेठां अची वियो मरी वियो तोखे को मोटरसाइकिल किराए ते नथो ॾे न खजीला न तथी ॾिसे थो न पंहिंजे पुटनि जा कम तुंहिंजे पोइ खां पोइ मुंहिंजो छा थींदो हाँ दुश्मन सामूं था अचनि सच चवंदा आहिनि अली वो के खुटी खणे न शिकारनि जा घर ताड़े अदा अॼु उन्हनि खे ज़िंदा नाहे छॾिणो
बिल्कुल अली बात जो गिर केर तो छड़ी जी बात सही है जो खैर कमदार किथे मरी वियो छो बाबा खैर ताहे अरे खैर वरी कहिड़ो तोखां इहो नथो पुॼे जो हिक टके जे छोरे सजू खे नथो माराए सघे भोतार कुओ बिर में लिखियल आहे बाबा ॿाहिरि निकिरे त मरे न बाक़ी सजण खे गोली लॻी आहे बाबा पर बची वियो अरे कमदार लो ततल थई बस हण धक न रहे बास न वजे बास भोतार तव्हांजी ॻाल्हि त ठीकु बाबा पर हुन सैयद बादशाह ॿिन्ही धुरनि ते फ़ैसिले लाइ ज़ोर रखियो आहे कमदार इहो फ़ैसिलो असां वटि थियणु घुर्जे सम्झी न सम्झी सम्झी वेंदे भोतार ईअं ई थींदो छो त कमदार फोटो खणंदो आहे सोटो पोइ जेको थियो जेको वरी कीअं हाणे जेको कंदो वॾेरो मंज़ूर ख़ान कंदो बस तूं ॾिसंदो वञे असांजी सियासत सम्झी पोइ न सम्झी सम्झी वेंदे कमदार असांजी सियासत बि सम्झी यार डोली जी यार मौलो अरे यार आखिरी सिगरेट शाम के थोड़ो फिक्री न कर को उनको ही न कर रख लाल ते जान को आयो ॾींदा से डारो तो जाम पिया थींदा सिगरेट फोटू वाला यार चलो हाँ कम दियो उठी जल्दी रे जल्दी फोटू वाले बच्चा के फोटू करना यार फोटू हाँ बताओ कौन सा निकलवाएगा घना पैसा वठन दे एक फोटो का 10 रुपया पहले 10 रुपया बाद में अरे यार पठाने यो वरी बाबा केड़ो सूला या पेरे पैसा वठ या तो वरी बाद में अजी वठना बा ये हमारे पठान का असूल है 10 रुपया हम पहले लेता है 10 रुपया बाद में बड़ा साइकिल से फोटो कर दे साइकिल से साइकिल पे क्या तुम्हारे जहाज में भी फोटो निकालेगा ख्वाजा कोई ठीक है साइकिल में साइकिल से फोटो कर दे आ जाओ चले जाओ चलो चल चल
बच्चा जल्दी आओ यार, जल्दी आओ। अरे यार ये किधर गए? अरे यार इन्हें कैसे कर हलाण भी कौन दी आप पठान बाबा। ये पकड़ो यार, मवाली मानू अडिसी दबा डिसी किते की कौन? हम इसको देख कर अडिस 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 अरे पठान हवे। साइकिल चला गया वो कैमरे वाला भी गायब हो गया, वो किधर गया वो मनुष्य।